साईं मुंहिंजा ही तमामु पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे त कंहिं ॻोठ में हिकिड़ो मूं जहिड़ो ग़रीब शख़्स रहंदो हो। हुन वीचारे वटि दुनिया ऐं दौलत जे करे गुरबत त हुई, ग़रीब तमामु हो, पर हू दिलि जो शाहूकार ऐं कारपत जो उजरो मुड़ुसु हो। से शाहूकार दिलि जो ऐं कारपत जो अहिड़ो मुड़ुसु हो जो हुन जहिड़ो को विरले हूंदो। अॼु ताईं ॻाल्हि त कान त हिकिड़े भेरे हुन मुड़ुस खे अची पैसनि जी लोड़ पई। अची जो पैसनि जी ज़रूरत पियसि, सो हितां हुतां कोशिशि कयईं, पर किथां हुनजी ज़रूरत पूरी कान थी। नेठि साईं मुंहिंजा ॻणतियूं खाई खाई शहर जे शाहूकार वटि वियो ऐं अर्ज़ु कयईं, दादा मूंखे 3 महीननि जे वाइदे ते 100 रुपया उधार खपे ऐं तव्हांखे 3 महीननि खां पोइ वापसि करे छॾींदुसि। साईं शाहूकार बि हुनखे हुनजे वाइदे ते 100 रुपया ॾिना, पोइ अची पंहिंजो कमला ताईं। साईं ज़िंदगी जा ॾींहं आहिनि, कलाक ॾींहंनि में, ॾींहं हफ़्तनि में, हफ़्ता महीननि में गुज़रदे देरि कान थी लॻे। साईं ॾींहं खैरनि सां गुज़रंदा विया। तव्हांजो वाइदे पूरे थियण खां बाक़ी कुझु ॾींहं वञी रहिया। कुझु ॾींहं रहिया, तव्हांजो ॾींहं पूरा थी विया ऐं 1-2 महीनूं मथे बि गुज़री विया, पर हू नेक मर्द पंहिंजो वाइदो पूरो करे न सघियो। से होॾां शाहूकार खे बि अची हाणे होरा खोरी लॻी, सो ईंदड़ विदड़ खां पुछाऊं करणु लॻो। से मुंहिंजा नेठि हिकु ॾींहुं उन ग़रीब कर्दी जे पाड़ेसरी ईंदे वेंदे हुनखे किथे मिली वियो, जंहिंखां ख़बर मिलियसि त दा उहो ग़रीब उन ई ॾींहं जो सुबुह गुज़ारे वियो आहे ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो संदसि जनाज़ो खॼंदो। साईं मुंहिंजा पुत जो अॻे ई मलूल वेठो हो, वेतर जो इहा ॻाल्हि ॿुधाई त चुप में अची वियो। नेठि शाहूकार ख़्यालु कयो त छो न सुबुह जो सवेर लाश पूरण खां अॻु वञी ॻोठु पहुचिजे ऐं ॻोठ में पहुची संदसि वारसनि खां कर्ज़ु चुकाए वठिजे। इहो ख़्यालु करे मोटी पंहिंजे घर आयो ऐं राति जीअं तीअं करे गुज़ारे सुबुह जो भले घोड़े ते सवार थी बिंबिर के जो ई वञी हुन ॻोठ में पहुतो। से वाट वेंदे वेंदे हुनजे ज़हन में कई ख़्याल आया, कई सोचूं कयाई। नेठि इन ॻाल्हि ते वञी बीठो त जेकॾहिं 100 रुपया फोती जे माइटनि न ॾिना त पोइ हुननि जे लाश खे, उन फोती जे लाश खे, हुन फोती जे लाश खे 100 मोचड़ा हणी मोटंदुसि। सो साईं ॻोठु पहुचण ते ॾिसे त लाश बराबरि रखियो आहे ऐं कांधी चौधारी वेठा आहिनि। से मुंहिंजा कांधी चौधारी वेठा आहिनि। वेझो वञी पोती जे वारसनि खां पंहिंजी रक़म जी घुर कयईं ऐं सॼी ॻाल्हि करे ॿुधायईं। ते हुननि चयसि, दादा ए मियां, हू अॻे ई ग़रीब हो, वठसि खाइण लाइ बि कोॾी कान हुई। ही कफन दफन जो कमु बि ॻोठ वारनि फोड़ी करे निभायो आहे। अहिड़े हालत में तोखे पैसा किथां मिली सघंदा? से करदार उहो जवाबु ॿुधी तीअं ज़िद करणु लॻो, चयईं, मूंखे पंहिंजा पैसा कीअं बि करे पूरा करे ॾियो, न त पोइ मुंहिंजो मुड़साणो वचन आहे त लाश खे 100 मोचड़ा हणी पोइ ई हितां मोटंदुसि। से मुंहिंजा शाहूकार जे इन ॻाल्हि ते माण्हुनि खे अजीब लॻो, छो त माण्हू साईं पाण वटि तव्हांखे ख़बर हूंदी त मरण खां पोइ माण्हू ते कख बि कोन सहंदा आहिनि। जीअर भले 100 सूर ॾेई छॾीनि, पर मरण खां पोइ कख न सहंदा आहिनि। अजीब सी रिवायतूं आहिनि पाण वटि। सो साईं इहा ॻाल्हि ॿुधी अची मेड़े मिंथे पिया मिनतूं करणु लॻा, केतिरा ई हीला हलाए बीठा, पर शाहूकार जंहिंजो कर्ज़ु हो उहो पंहिंजे हथ तां हेठि लहंदो ई न। से अञा इहा छिकताण हली पई, हिननि जो घोड़ घमसान हलियो पिए त हिकु सौदागर घोड़े सवार अची उतां लंघाऊ थियो। माण्हू जी जेसीं मेड़ ऐं घोड़ घमसान जे वेझो अची पुछणु लॻो त ॻोठण सरबस जी ॻाल्हि करे ॿुधायसि
सौदागर बि साईं न कई हम न कई तुम। सौदागर बि को नेक शख़्स हो। उहा ॻाल्हि ॿुधी शाहूकार खे ॾाढो सम्झायईं, पर हुन हिकु बि न ॿुधी। तंहिं ते ख़ुदा करण पंहिंजे खीसे मां 100 रुपया कढी शाहूकार खे ॾेई अची घर बेड़ो थियो। ते गच ॾींहंनि खां पोइ दस्तूर मूजिबि साॻियो शाहूकार वरी वापार जे ख़्याल सां साॻियो घोड़ो संजे उथी पंधु पियो। साईं वाट ते वेंदे वाट ते हिकु मुक़ाम हो। ही जीअं उन मुक़ाम मां लंघी थोरो अॻिभरो थियो त पुठियां कंहिं ॿिए घोड़े जो टाप टाप जो आवाज़ कन ते पियसि। घोड़ो साईं टप टप कंदो अची पहुतसि। कंध वारा जा खणी ॾिसे त हिकु ॿियो सवार घोड़े खे मींहुं वांगुरु उॾाईंदो पियो अचे। घोड़े खे वाह मींहुं कंदो अचे उहो ॾिसी थोरो तरसी बीठो। ॿियो सवार बि अची हुनजे वेझो पहुतो ऐं हुब सां सलाम मारियईंसि, जंहिंजो जवाबु साईं हिन बि साॻी तरह हुब सां ॾिनो। ख़बरनि चारनि ॾींदे वठंदे सौदागर चयो त आउं सौदागर आहियां ऐं वण जे वापार जे ख़्याल सां ॾूरां ॾे वञा पियो। ॿियो मिड़ेई ख़ैरु आहे। से मुंहिंजा तंहिं ते ॿिए सवार जवाबु ॾिनसि, अदा खपे बि ख़ैरु। हाणे हिकिड़ी महिरबानी कर जो मूंखे बि पाण सां वापार ते वठी हल। सौदागर चयसि, यार मूंखे क़बूल आहे, 2 त 12 अवेल सवेल हिक ॿिए खे कमु ईंदासूं। पर इहा ॻाल्हि ॿुधी सवार ख़ुशि थियो ऐं चयईं त हाणे हिकिड़ो शर्त बि आहे। चङो थींदो जो उनजी कची में ई फ़ैसिलो करे छॾियूं त पकी में पाण सवलो थिए। शर्त इहा आहे त नफ़े या नुक़सान जो पूरो अधु विराए खणंदासूं। सौदागर खे साईं उहो शर्त अखियुनि ते रखी क़बूल कयो ऐं पोइ ॿई ॼणा अॻिते रवाना थिया। छो त साईं फ़ाइदे जो त हर को नफ़े जो त हर को भाङे व्यवहार थींदो आहे, पर ॾुखनि ऐं तकलीफ़नि ऐं नुक़सान जो को भाङे व्यवहार न थींदो आहे। तंहिं करे हिक ॿिए खां वाइदो वचन वठी ॿई ॼणा रवाना थिया। साईं हलंदा हलंदा सायूं कंदा बरन पटन मां जंगनि झरनि मां थींदा देस छॾे वञी परदेस पहुता। से परदेस में हिकिड़ो चङो मोचारो शहर ॾिसी घोड़नि तां लही पाव सुहा वठण लाइ अंदरि लंघी विया। घुमंदा फिरंदा हिकु चौंक ते माण्हू जो मेड़ ॾिसी बीह रहिया। छा ॾिसनि त हिकु पासे ते हिकु तख़्ती टंगी पई आहे जिन ते लिखियलु आहे त जेको माण्हू बादशाह जी धीउ सां शादी कंदो तंहिंखे संग सां गॾु अधराज अधभाग पुंडाज में ॾिनो वेंदो। अॻिते ईअं बि लिखियलु हो त घणे वक़्त खां पोइ वठी हीअं थींदो अचे थो, जेको बि शख़्स शहज़ादी सां शादी करे थो सो उन राति में ई गुज़ारे वञे थो। ख़बर न आहे त हीउ कहिड़ो इसरार आहे। उन हूंदे बि जेकॾहिं को शादी लाइ रज़ामंद हुजे त बेशक ही नगारो वॼाए इतलाह ॾे। साईं तख़्ते ते लिखियल जुमिड़ा पढ़ी ॿई ॼणा अचरज में पइजी विया। नेठि थोरनि घरनि वीचारनि खां पोइ सवार सौदागर खे चयो, अदा तूं खणी क़िस्मत आज़मा। सौदागर वराणियोसि, मियां वाह 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 जो मुंहिंजो घणगुरो थियो आई जो अखियुनि से मौत में थो जनम विझी। दोस्त भली तो जहिड़ा कजनि, अहिड़ी शादी खां त सुञ भली आहे। ऐं इहा ॻाल्हि हरगिज़ क़बूल न कंदसि। उते सवार चयसि, अदा मुड़ुसु उहो आहे जो हर मुश्किलात खे मुंहुं ॾे ऐं अणथीणी करे ॾेखारे। तूं मूं में को बि शक न आण। ॿेली जो बल आहे, अलाह त्वार करे हिमत जो संदरो ॿधे ऐं बि हथ ते रखी कोन वेंदसि। उहो ॿुधी सी सौदागर थधो साह भरे चयसि, त यार ही शादी न आहे पर सिर जो सौदो आहे। साह हर कंहिंखे प्यारो आहे, मूंखे हिन वक़्तु शादी जी ज़रूरत कान आहे। पोइ छो लालच ते लॻी पाण खे ऐं पंहिंजे ठहियल ठुकियल घर खे ओड़ा में हणां। दोस्त उहो जो वक़्तु सुर सुहिणी सलाह ॾे, पर हाणे जेकॾहिं इनकार थो करीं त तूं मूंखे गिदिन मां सम्झंदे, तंहिं करे जेका तुंहिंजी मर्ज़ी, पर हिकु ॻाल्हि यादि रख त पुठिते जी पार त थी। ईअं चई वरी अची साॻी तख़्ती जे भर में बीठो ऐं डोंगो हणी
ऐं डोको हणी 2-3 भेरा ॾाढे ज़ोर सां नगारे ते हणी कढियईं। नगारे जी आवाज़ ॿुधी सॼे शहर जा माण्हू इन तमाशे ॾिसण लाइ अची गॾु थिया त ॾिसूं त वरी कहिड़ो बदनसीब सिर अड़ी ते रखणु आयो आहे। साॻी वक़्तु साईं नगारे जी आवाज़ ते दस्तूर मौजूदु वज़ीर बि महिलात मां निकिरी आयो ऐं हिननि ॿिन्हिनि ॼणनि खे साण वठी वञी बादशाह जी कचहरी में खड़ो कयईं। सवार साईं सौदागर लाइ संग घुरियो, बादशाह क़बूल कयो। ॿिए ॾींहुं धाम धूम सां शादी थी गुज़री। सुहागणियूं साठ सवण करे सौदागर खे घर वठी वियूं ऐं लाऊं ॾियारे छिड़ विछड़ थी वियूं। ॿिन्ही घोट कुंवार खे साईं मौत जी निठ खणी वई। होॾां थी सवार जंहिं पंहिंजे दोस्त खे ॻाढ़ो घोट बणाए मौत जे मुंहं में मोकिलियो हो, ख़्यालु कयो त ॾिसां त सही त कहिड़ो सबबु आहे जो वीचारनि घोटनि खे राति विच में अजल उॾायो थो वञे। आख़िर जॾहिं हाउ माउ टरी सभु को पंहिंजे पंहिंजे घर वञी आरामी थियो, तरे तरार खणी पेर पेर में ॾींदो घोट कुंवार जे महल में घिड़ी वियो। ॾिसे त खणी ॿई ॼणा मिठी निंड में सुता पिया आहिनि। हीअ बि साईं हीअ बि माठ करे पलंग जे हेठां चोरनि वांगुरु लिकी वेही रहियो। ओचितो साईं जांखड़े निहारे त वाह, हिकिड़ो कारो वहसर नाग शहज़ादी जी वात मां निकिरी सौदागर ॾांहुं वधी रहियो आहे। हुनखे साईं उघाड़ी तरार ते अॻई साण हुई, सो हिक ई धक सां नाग खे ॿ अधु करे रूमाल में ॿधी साॻी तरह महल मां निकिरी अची पंहिंजे जाइ ते आरामी थियो। सुबुह जो सवेर दायूं बायूं घोट जे ख़बर लहण लाइ डोड़ियूं आयूं। छा ॾिसनि त घोट तेल फुलियल करियो कुंवार सां गॾु पलंग ते वेठो आहे। बसि पोइ त साईं शादमाना लॻी विया। बादशाह त मुर्कनि जा मींहं वसी विया। बादशाह ते मुबारकनि जा मींहं वसी विया। ख़ैर ख़ैरातूं थी वियूं। ग़रीब गुरबे फ़क़ीर फुकरा खाई ढो कयो। साईं 3 ॾींहंनि जी ख़ुशियुनि ऐं जशन खां पोइ सौदागर बादशाह खां इजाज़त वठी कुंवार ऐं साॻी दोस्त समेत वतन वरियो। हलंदे हलंदे जॾहिं साॻी मुक़ाम वटि पहुता तॾहिं सवार चयो त अदा हाणे मुंहिंजो गस ॿिए पासे आहे, तंहिं करे चङो थींदो जो हिते थोरो तरसी साही करे पोइ पंहिंजो पंहिंजो रस्तो वठूं। हा, इहा ॻाल्हि करे सौदागर खे बि आहिड़ी ऐं घोड़नि तां लही पिया। सौदागर सवार खे घणो ई सम्झायो त मियां हींअर मूंसां गॾिजी हल ऐं 2-टे ॾींहं ख़ुशियुनि जा गुज़ारे पोइ वरण वारी कजि। पर सवार पंहिंजे हेठि अठ त न लथो। नेठि सौदागर खेसि इजाज़त ॾिनी। उते सवार चयो त हाणे वमार मूजिबि अधु विराइम ॾे। सौदागर साईं वॾी ख़ुशी सां खेसि ॾेज माल मां अधु ॾिनो। सवार पंहिंजो हिसो क़ाबू करे चयो त मियां पंहिंजो अंजाम हो त जेको मिलंदो तंहिं मां 2 फारूं कंदासीं। पाण खे हिन सफ़र में माल सां गॾु हिकु ज़ाल बि मिली आहे, तो ववार सां उनजो अधु बि मूंखे मिलणु घुरिजे। सौदागर साईं उहा ॻाल्हि ॿुधी वराणियो त अदा कॾहिं ज़ालूं बि विराइबियूं आहिनि छा? अदा कॾहिं ज़ालूं बि विराइबियूं आहिनि छा? ॻाल्हा संभाले हुन छा चई रहियो आहीं? चङो मुड़ुसु हुजी त उहा बक बक बंदि कर। सवार तंहिं ते चयसि मियां दुनिया जो दस्तूर आहे त वापार वचन ते थींदा आहिनि, धीअूं पुट ज़ुबान ते ॾिबा आहिनि। तंहिं करे तो जेको अंजाम कयो आहे उहो मुड़ुसु थी पार, न त आउं बि अॻियां गेदी कोन आहियां। चयो अथई त पंहिंजी कौल खे पाणी ॾे, न त गीसी करे जिंद छॾा। सौदागर बि अॻियां सियाणो हो, सो वॼ ॾिसी अची मिंथनि में पियो। चई अदा मूंखे पंहिंजो वचन विसरियो कोन आहे, पर तूं बि मुड़ुसु आहीं, कुझु ख़्यालु कर। पंहिंजी दिलि ते हथु रखी ॾिस, कंहिं समय सुमरे ईअं कयो आहे? जेकॾहिं कंहिं कयो हुजे त आउं बि खणी हा हणां। पंहिंजो वचन वण जवाब पार लाइ हुयो, सो बराबरि ईअं कयोसीं। हाणे ॾाहो थी महिरबानी करे ईअं न थिए जो पाण में कड़ा थी पऊं। सवार चयसि त नवां घोट 2 भाइटियूं लेखो, सो आउं बि पंहिंजो अधु माई अधु मोए महाराज खां सवाइ कोन छॾींदुसि। हिकिड़ी ते साईं सवार, ॿिए ते सौदागर। ॿी का पहिरन पासे में कान हुई जा खणी हिननि जो निबेरो करे। नेठि सौदागर थधो साह भरे पंहिंजी कुंवार ॾांहुं निहारियो, जा हिन जो मतिलबु सम्झी वई ऐं चयईं
त जेकॾहिं अव्हां जो पाण में अहिड़ो अंजाम आहे त पोइ बेशक पाण घुरिजे। मुंहिंजो ॾोर कंहिं बुछड़े ख़्याल सां तो ते ज़ोर कोन थो परे, पर पंहिंजो पलां थो छिके। तंहिं करे चङो आहे त मूंखे हिते ई अधो अधु करे पोइ ॿई हथ ठोकींदा हलिया वञो। उहो ॿुधी सौदागर चयो, दा हाणे मां पंहिंजे वचन पाइण लाइ तयारु आहियां। तंहिं ते सवार चयसि त पंहिंजी कुंवार खे पधरे पट विहारे अच त तुंहिंजे अखियुनि आॾो ॿ अधु करियांसि। सौदागर सिंह उथी ईअं कयो। उते सवार बि उघाड़ी तरार खणी तयारु थी शहज़ादी जे वेझो आयो। शहज़ादी जे वेझो आयो, हू वीचारी बि सफ़ा ज़ईफ़ ज़ात, सो उघाड़ी तरार ऐं सवार जी शिकिल ॾिसी दिलिजी वई। सवार अञा हथ मथे करे तरार फेकाइण ते ई हो त शहज़ादी खां डप वीचार निकिरी वई ऐं उन ई रड़ सां गॾु साॻी वसीअ नांग बि ॿचो संदसि वात मां निकिरी वञी परे पियो। सौदागर उहो हाल ॾिसी वाइड़ो थी वियो। सवार चयसि, यार मुंहिंजो पहिरियों वार त घुसी वियो, हाणे ॿिए जी मोकल ॾियमि। सौदागर वणाणियो त मियां आउं पंहिंजे कौल ते पको आहियां, तूं भले ॿियो वार कर। तोखे जेकॾहिं पंहिंजे हथ सां हेठि लहिणो कोन्हे त मूं बि पंहिंजे सुहागण जो सिर सहसायो आहे, तोखे जेको वणे सो कर। सवार सिंह अॻी वांगुरु शहज़ादी जे वेझो वञी ॾाढी झल मां अञा तरार उलारी त मस्तु शहज़ादी अॻे खां बि वॾी रड़ कई, बेहोश थी वई ऐं साॻी तरह ॿियो बि नाग जो ॿचो संदसि वात मां निकिरी वञी परे पियो। सौदागर खे तियां ई वधीक अचरज वठी वई। सवार वेझो अची चयसि, अदा ॿियो भेरो बि वार घुसी वियो, हाणे छा सलाह आहे? सौदागर वणियसि, मियां मूंखां हर छा थो पुछी, तोखे मोकल आहे, भली पंहिंजो कमु पूरो कर। उते ते सवार खुली तरार खणी सौदागर जे पेरनि ते रखी ऐं शादी जी राति नांग मारे संदसि जान बचाइण वारो सॼो किसो करे ॿुधायईं। सौदागर रुमाल में ॿधल नांग ॾिसी ऐं पंहिंजे दोस्त जे वातां किसो ॿुधी धणी जा थोरा मञा ऐं हथु ॿधी सवार खां माफ़ी वठणु लॻो। सवार भाकुर पाए चयसि, सदा माफ़ी त पाण मूंखे वठणु घुरिजे, जो तुंहिंजी लॼ खे अधो अधु करण ते ज़ोर भरियमि ऐं तुंहिंजो चवणु न कयुमि। ॻाल्हि हीअं आहे त मूंखे अॻे ई ख़बर हुई त हिन शहज़ादी जे पेट में हिन आफ़त जा 2 बचा बि पियल आहिनि, जे वॾा थी वरी तोखे ई नुक़सानु पहुचाईंदा। सो रुॻो उन्हनि हचाउनि खे टालण लाइ ईअं कयूं, तुंहिंजी घरवारी सां मुंहिंजी भेण आहे, मूंखे जेको करिणो हो सो कयूं, हाणे भली ख़ुशी सां सारी हयाती पियो मज़ा माण ऐं मूं ॾे ऐं मूंखे ॾे इजाज़त सुझंदे वञी घर पहुचां। सौदागर तंहिं ते चयसि, भला एतिरो त ॿुधाए त तोखे उहा ख़बर कीअं पई त मुंहिंजी घरवारी जे पेट में अञा बि नांग जा 2 बचा आहिनि? सवार साईं उहा ॻाल्हि ॿुधी घणो नटायो, पर अॻियां बि हू न छॾो हो। नेठि खुली ऐं खिली चयईं, त दा ऐं उन ई ग़रीब शख़्स जो रूह आहियां, जंहिंजे लाश खे तो हड़ा 100 रुपया ॾेई मोचड़नि खां बचायो हो। हाणे मुंहिंजे अलातवार ऐं तुंहिंजी मौला मददगार। ईअं चई रूह घोड़े समेत गुम थी वियो। हीअ घोट कुंवार साॻी तरह घोड़ा पलाणे ख़ैर सां अची पंहिंजे घर बेड़ा थिया ऐं बाक़ी ज़िंदगी जा ॾींहं ख़ुशि गुज़ारण लॻा ऐं हुनजी ज़ाल बि वफ़ादार हुई ऐं पंहिंजे मुड़ुस सां निभाईंदी रही ऐं पोइ हू ॿई ज़ाल मुड़ुस ख़ुशि ज़िंदगी गुज़ारण लॻा।